अफ़सोसनाक ख़बरूं खे ॾियूं। जाफ़राबाद वेझो हथियारबंदनि हमिलो करे ॿिनि पुलिस अहलकारनि खे शहीद करे छॾियो आहे। कैदी शाख वारे इलाइक़े में मोटर साइकिल सवार हथियारबंदनि पुलिस चौकी ते हमिलो कयो आहे। हथियारबंदनि जे फायरिंग में 2 पुलिस अहलकार मोर हसन बहराणी ऐं बाबुल ख़ान कंडराणी शहीद थी विया आहिनि। इंतहाई अफ़सोसनाक ख़बरूं खे ॾियूं पिया। जाफ़राबाद वेझो हथियारबंदनि हमिलो कयो आहे। 2 पुलिस अहलकारनि खे शहीद कयो वियो आहे, जॾहिं त कैदी शाख वारे इलाइक़े में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि पुलिस चौकी ते हमिलो करे ॾिनो आहे। हथियारबंदनि जे फायरिंग में 2 पुलिस अहलकार मोर हसन बहराणी ऐं बाबुल ख़ान कंडराणी शहीद थी विया आहिनि। इंतहाई अफ़सोसनाक ख़बरूं खे ॾियूं पिया। जाफ़राबाद वेझो हथियारबंदनि हमिलो करे 2 पुलिस अहलकारनि खे शहीद करे छॾियो आहे। कैदी शाख वारे इलाइक़े में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि पुलिस चौकी ते हमिलो करे ॾिनो आहे। हथियारबंदनि जे फायरिंग में 2 पुलिस अहलकार मोर हसन बहराणी ऐं बाबुल ख़ान कंडराणी शहीद थी विया। नासिन खे आगाह कयूं पिया। जाफ़राबाद वेझो हथियारबंदनि हमिलो करे 2 पुलिस अहलकारनि खे शहीद करे छॾियो आहे।